जय झूलेलाल। श्री झूलेलाल चालीहा महोत्सव की समस्त सिंधी समाज को करोड़ करोड़ बधाइयाँ अमित पिंजानी की तरफ से, जो सदैव आपकी सेवा में तत्पर हैं। सत्यम रेफ्रिजरेशन, धमतरी, छत्तीसगढ़ से। जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांजी मातृभाषा खे वधाइण ऐं वसाइण लाइ असांजे सिंधी न्यूज़ चैनल सिंधु संगम माचिस मीडिया खे सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। त अॼु जी इहा ख़बर नरसिंहपुर जी आहे। नरसिंहपुर में श्री झूलेलाल चालीहा महोत्सव जो हिन साल जो समापन थियो, जंहिंमें पूज्य पंचायत सिंधी समाज नरसिंहपुर द्वारा भॻवान श्री झूलेलाल जी पालकी ऐं शोभा यात्रा निकारी वई ऐं अखंड ज्योतिनि जा दर्शन थिया। शोभा यात्रा में सभिनी खां पहिरियां भॻवान श्री गणेश जी झांकी, भॻवान श्री झूलेलाल जी नाव जी पालकी, अखंड ज्योतिनि जा दर्शन ऐं समाज जे ॿारनि द्वारा डीजे ते डांस। समाज जे सभी उमिरि जे माण्हुनि उते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। गॾु ई भॻवान जी शोभा यात्रा जो स्वागत चावला परिवार, स्टेशन गंज व्यापारी संघ, शिव मंदिर समिति, अमृत वेला समिति भॻवान जी हिन शोभा यात्रा जो श्रद्धा सां गॾु स्वागत कयऊं। भॻवान जी शोभा यात्रा सुबुह 10 वॻे झूलेलाल मंदिर खां शुरू थी करे सिंधी कॉलोनीअ मां स्टेशन गंज थींदी हुई लॻभॻि 1 वॻे झूलेलाल मंदिर में समाप्त थी। तंहिंखां पोइ लॻभॻि 2 अखंड ज्योतिनि जो विसर्जन बरमान मां नर्मदा नदीअ जे तट ते कयो वियो, जंहिंमें समाज जे सभी उमिरि जे माण्हुनि उते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। तंहिंखां पोइ राति 8 वॻे भंडारा प्रसादी ग्रहण की वई, जंहिंमें सेवादारी रामदास साधवानी, गोपीचंद चेलानी, सुरेश साधवानी, दीनदयाल मेघवानी, प्रेम चावला, मनोज छतीजा, अमर राजमलानी, राजकुमार वाधवानी, सोनू चावला, कमल चावला, अशोक जेतवानी, कृपाल माखीजा, निरंकारी मिशन अमृत वेला समिति, स्वामी दयालदास सेवा मंडल, हरे माधव परमारथ समिति ऐं समाज जे सभी महानुभावनि पंहिंजूं सेवाऊं ॾेई करे चालीहे महोत्सव जे हिन समापन समारोह में सहयोग कयो। हिन हेतु पूज्य सिंधी पंचायत समाज नरसिंहपुर जा अध्यक्ष सुरेश साधवानीअ सभिनी समितियुनि जो आभार दिल सां व्यक्त कयो। अगरि तव्हां सभिनी खे असांजी इहा ख़बर वणी आहे त ख़बर खे लाइक ऐं शेयर कयो ऐं असांजी मातृभाषा जो मान वधायो। जय झूलेलाल।